गडाब जी मोज़ेज़ मोहम्मद अकरम रोही अवामी प्रेस क्लब मलीर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अब्दुल कादिर उर्फ मारू मोहम्मद नवाज़ हकीम अली राशिद साजन ऐं ॿियनि ते इल्ज़ाम मढ़ींदे चयो त ॼाणायल माण्हू ज़मीन ते कब्ज़नि मंशियात फ़रोशी समेत ॿियनि ॾोहनि में मुलविस आहिनि। हुन चयो त गडाब वारे इलाइक़े में मुंहिंजी 150 एकड़ खां वधीक मवरसी ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो आहे। ॼाणायल हथियार बंदनि हथियारनि जे ज़ोर ते असांखे क़त्ल जूं धमकियूं ॾेई ॻोठ मां ज़बरदस्ती बेदख़ल करे छॾियो आहे। हिन वक़्तु असां जान बचाए न्यू कराची जे ॻोठ अब्दुल रहीम में पनाह वरिती आहे। हिन ज़ुल्म ख़िलाफ़ असां केतिरा ई भेरा पुलिस रेवेन्यू समेत मुख़्तलिफ़ इदारनि खे इंसाफ़ लाइ दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि पर असांखे इंसाफ़ फ़राहम नथो कयो वञे। हिन सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध SSP मलीर डिप्टी कमिश्नर मलीर ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।